अस्सलाम वालेकुम जुड़ियल अची वियो न जुड़ियल जो न्यापो अचे रेहान बीए सोजरो भी आयो आहे सोजरो शल सोजरो करे जुड़ियल जेकॾहिं सोजरो न करे त सोजरो सॾबो बाबा असल चङाईअ जो दौर नाहे चङाईअ लाइ त घुरायो थी सरदार बहराम खान सां चङाईअ जी ॻाल्हि कयमि सोढल लाइ न चयमि सोढल जो सोजरो ख़तम करणो आहे सोजरो अखियुनि समेत सोढल जे सिर जो बि सोजरो ख़तम कंदो हुकुम कर जुड़ियल रियान जी ईअं न थिए जो सोजरो वञे ऐं सोजरो थी पवे ऐं सोढल ॾिसी वठेव त ॿई दुफ थी वञो सोजरे जो सोजरो गुम छुप हूंदे ऐं सोढल सफ़ा टुक जुड़ियल अखियूं वठण ऐं ठाहिण जी बि ज़रूरत न पवंदी सवलाईअ सां सामीअ में सुभाणे ताईं ॿुधां न त सामीअ में तव्हां ॿई ओलाईअ सां अची वेंदव मलाइक बि छिरकी वेंदा सोढल खे मारे हुलायो संघार ते त लुड़ ई ख़तम सरदार सां थो सिधो थिए मां ठाह हलाई आहियां ठाहो हा खानदान जो तकरार तो ख़तम थिए होॾे डॉक्टर ॾे फ़ैसिले लाइ विया आहिनि दिल जो मेर कढींदा ऐं मुंहुं बि कढी छॾियो सवे मण सरफ अचे ऐं किलो पहिरें साबुण अचनि त बि तुंहिंजो मेरो मन ऐं किनो अंदर साफ़ कॾहिं कोन थींदो धाणो सां होश सां ॻाल्हाए धाणो धणकी आहे न धणकी न आहे हा ऐं मर्द ठान असीं मायूं नठूं खुदा करे ईअं ई थिए अदी उभरंदड़ कारो सिज उजरो थी उभरंदो जॾहिं मासी धाणो जो अंदर धोपबो तूं न ॻाल्हाए ॿिनि ॾींहंनि जी महिमान अलाए केतिरो वक़्तु अलाए कहिड़ा वञी वण वसाई असीं रत आहियूं पाण में मिट आहियूं माइट आहियूं अच्छो रत बि त रत सॾबो आ सदको वञे सदको ठा असुल इन्हे लाइ त थियो आ त तोखे वनवाह में विहारे शफू जे लान जो बंदोबस्त कबो न सो बड्डी बिन में धाणो लाडा गाए वठी वेंदई हा जॾहिं न दादन राज़ी थियो त तहां छा करे सघंदव धाणो धड़किया न धड़की न है जो पंहिंजो मक़सद हासिल न करे सघे हल हल खुदा जी मार पवेस का पुफी अदो तकलीफ़ में हूंदो अल्लाह बाजारो आहे सुस्त न थी सोढल वियो आहे वकील ॾे कासिम ऐं ज़फर जो बिलो कंदो जेस ताईं बिलो थे तेस ताईं पुलिस जे बेड़े जी ख़बर थई न पुफी मुंहुं ॾेई वेंदा ॿई तेतर बिलो थी वेंदो छो आया आहियो दाल कुनिंग की मतलब त भत खाइण ऐं सोढल खे सॾु ॾियण तव्हांखे इहो ख़्याल न आयो आहे त पराए घर में बिना इजाज़त न अचबो आहे ओ मासी जज़्बाती न थी पुलिस हर घर खे पंहिंजो घर सम्झंदी आहे जमादार तो नु इज्जत दा समझंदियूं था सोनू जमादार भी कच्चा सोन से ॻाल्हायो छा था वात में ॾावण अथव या ज़बान में वकड़ न्याणी उस ख्याल केव और ना सोनू जमादार भी कच्चा सोने ने खबर अफकना जोशना तू माट कर मासी ई बेरो लिहाज कयूं था जो सोढल खे त हथ ॾे न त ॿिए भेरे तोते एफआईआर काटे लेडीज पुलिस अठी ईंदुसि साहब खाली तू वापस कन छा ओ साहब चवां तो त खाली हथ वापस हलूं मूं छा चयो अचो ऐं हा मासी वरी बि चवांव थो संगार खान सां मुंहुं ॾे या हथ ॾे अचो दिलदार रेहान हाणे गुस्सा न गलताना जरा संभालियो इन्हनि खे हिकु बि न बचे घबराए न सोढल सजन दुश्मन तोड़े दोस्त सजन आहे This
ठीकु आहे सोडल न सजण लाश जी बेहरमती न कर इहो असांजे शान वटां न आहे त लाश जे मथां लत रखूं अच संघार जी शरारत या परवेज़ जी बच्चा पतो पवंदे सोढल उन्हनि जी निड़ीअ में चक विछी उन जी निड़ी चबाड़े छॾींदो अवल परवेज़ जी मेहमानी खाई पी छो त सोढल जी सट दुश्मन जी निड़ीअ ते लत अच मासी शबाना कोने छा कमरे में आ रूरी वारन सां। कमल परेशान आई छा जिंदगी दुख जो सिलसिलो छो आ सतारा जिंदगी खुशीअ जो भी सिलसिलो आ पर मुंहिंजी ज़िंदगीअ में वधीक दुख छो आहिनि दुख भी सुख जी सूंह आ पर मूंखे सदाईं दुख ॾंगियो आ सतारा कंहिं शाइर चयो आ न छा दुख हर हर ॾंगियो बला वांगे हौसलो माँ जी दुआ वांगे निंड जो वेर ॼण त कारी हर दर्द ओढ़े छॾियम रिदा वांगुर हौसलो वॾी शइ आ कमल तूं हथ सां अधे खे सलाह तो ॾी शफ़न लाइ मूंखे बचाए डॉक्टर मां मामी दाणो वटि ज़िंदा लाश थी वेंदसि तूं हीअं कंदे त ॿियो केरु आहे मुंहिंजो हिमत न हार कमल मां आहियां न तुंहिंजो मूं न चयो आहे दादन खे केमल आहे पुट हींअर आयसि मासी दादन लाइ दादन में कमु हुयो कहिड़ो कमु आहे डॉक्टर सतार दादन क्लिनिक ते अच त ॿुधायां थो अहिड़ी ॻाल्हि आहे सर हा तुझे मथे में ॾेढ रात टिड्डा या बो भरियल अथई जॾहिं यासीन सगोरीअ ते सिलेमान ठाह करायो आहे त पोइ तूं इहे उबदियूं ॻाल्हियूं छो थो करीं मूं यासीन सगोरीअ ते हथु न रखियो चाचा मूं त रखियो न तोखे रोकियो हम न हट कर कुफर थो बकी छा में तो कुफुर बके शफू धणको आ ने धणको ना है धाणो जड़ी धणी कंहिं कंहिं खे मिलंदी आ धाणो हथ तो ॿधाए न त ॿधी हथ चने जड़ा दाना थी वनी हा सोराब धाणो आ हा सब ख़बर आ पर मां जेको चाहियां थो न उहो ॿुधो ॿुधाए मां चाहियां थो त दादन सां गॾिजी सरदारनि सां मिलजे ऐं मुमल जो हिसाब वठिजे मां पलात करदुसि चाचा दादन सां गॾिजी पोइ मुंहिंजो फ़ाइदो आहे कंहिं न कंहिं तरीक़े सां दादन खां संग ज़रूर वठंदुसि ठीक आहे जेकॾहिं हीअं आहे न त पोइ मूंखे ठाह क़बूल आहे तव्हां हिते मां खे न ज़ोरीअ वठी आयो आहियां ॿिन्ही धुरनि खे खीर खंड करण लाइ मामे सोराब जे दर ते अचण में हे बि नथो सम्झां हूअ बि काके सलेमान जी इज़त में इज़त थो सम्झां दादन शफ़न बि पंहिंजो आ भाकुर पायो मन जो मेर कढो अॻ में दादन ऐं शफ़न पाण में भाकुर पायो बच्चो ही मुंहिंजी दुआ है अल्लाह आबाद कंदी आमीन इहे बिरादरियूं परची पवन त असां बची पवूं बिरादरनि जा ठीका पोइ खणजांइ डॉक्टर सभ खां पहिरियां मूंखे मुमल जो वहिंवार वठण ॾे हा शफ़न
पाण में आयो बाबा। दुआ लाइ देर सही बहराम खान, पर अचण जी महिरबानी। बिल्कुल सरदार साहब, तॾा पुराणा न थींदा आहिनि। तूं टंग नड़ा है, मां बहराम सां आहियां। हुकुम कर संघार खान। बहराम खान, मां संघार खान आहियां, अदा गाजी खान न। संदस नेकिन पॉलिसिन ऐं शराफ़त खे ग़लति कोन थो चवां, पर मां मुखालफ़त कंदो हुउसि त सरदार एॾा सादा न आहिनि थींदा। तॾहिं त मार खाई वियो। खेरू मुओ छा थियो? मैं चोरी थी, कुझु न कयई। इहा नेकी कहिड़ी चइबी जेका कमज़ोरी छॾिजे? परवेज़ खान, खैरूअ जे खून जो बदिलो ऐं बहराम खान खां मैं चोरीअ जो हिसाब। संघार खान, तॾे आहे तकरारी ॻाल्हियूं तोखे ज़ेब नथियूं ॾियनि। तूं राज जो सरदार आहीं, मशरनि जो मुंहदार मां बि न आहियां। दोस्तीअ जे वधंदड़ हथ खे सीने सां लाहींदो आहियां ऐं उॿरी खयल आङुर जे इशारे जो उल्को न कंदो आहियां। बिरादरी भली तकरार में हुजे, पर सरदारनि जो सचा ज़रूरी आहे। किबला, संघार खान सरचा? सरचा सिधे माण्हूअ सां संघार जो वड़ आहे वड़। ट्रेड़े खां ट्रेड़ ई टड़काट कढाईंदो आहे। संघार खान, मुंह में ट्रेड़ नाहे। ट्रेड़ कंहिं में आहे सो वक़्तु ॿुधाईंदो। मैं हुबदार ऐं जानूअ सूबेदार फरमान अलीअ जी चुर्च ते कढी हुई। फरमान अली हुबदार? हा, इहो गाजी खान खे बि चयो हुयो मैं, हाणे बि साबित करे ॾेखारींदुसि। फरमान अली ईअं छो कंदो? सरदार, असुल में बहराम खान गाजी खान खे वेड़ाइण चाहियई। हा, न सिर्फ़ इहो, पर तर जे एमएनए खे बि बदनाम कयई, जंहिं बदली कराए छॾियुसि। सरदार, हुबदार ऐं जानू यार बि त मज़हर जा आहिनि न। मज़हर? हा, दादन जो सौट आहे। दादन माना बहराम खान। खैर, सब कम सवला थींदा। कम ओला थियनि या सोला, ख़ुदा हाफ़िज़। अच बगन। ख़ुदा हाफ़िज़ बहराम खान। ख़बर नाहे त अधु अलाए कहिड़नि हालनि में आहे। सोढल पियो आहे, कुझु न कुझु करे ईंदो। पाण बि तुरपोश आहे न, ज़मानत लाइ परेशान लॻो पियो आहे। अधे जी मुलाक़ात जे लाइ हलूं पुफी? सोढल अचे त मोकिलायूंसि था। ईअं हलंदासीं त नाराज़ थी पवंदो। थी सघे थो पंहिंजी ज़मानत थी वञेसि। कोर्टनि जो कमु आहे पुफी, ज़मानत थिए अलाए न। अलाह मालिक आहे, उमेद ऐं आसरो न लाहिबो। खून जो केस आहे पुफी। किथे किथे वकीलनि खे वझ मिली वेंदो आहे, ज़मानत कराए वठंदा आहिनि। रहिया ज़फ़र ऐं कासिम, उन्हनि वीचारनि ते त केस आहे कोन, उहे छुटी वेंदा। कतिल आहे पुफी, सो बि सरदार जे माण्हूअ जो। का कुकड़ कान्हे जो कुठी खाधी ऐं छुटी। कुझु बि हुजे, वकील गली न ॾिसे हा त आसरो बि न ॾिसा। पुफी, अलाह कंदो तुंहिंजी ॻाल्हि सची थींदी। सोढल, निकुल बाहर। हिसाब ने मुंह में लचो। मां चवाए तो निकुल बाहर, या तो जो लाश दफन थी दो या मुंह चो। सुबन, तू वारो करे हल अंदर। इनखे आऊं मुंह थी ॾियासि, तूं हल। कोन्हे सोढल घर में, हलियो वञ हितां ऐं दरवाज़े खे धक न हण। मर्द आहीं न त मोटी वञ। सोढल जहिड़ो लिकी न वेंदो आहे, सिर ॾींदो आहे सिर, तानो न सहंदो। कूड़ थी ॻाल्हाई, कूड़। खा
ख़बर अथसि त ही शफ़न शेर आहे शेर। बुद्धम शेर आहे ॼण असीं डिॼड़ा कांव आहियूं। मुंहिंजे लाश तां गुज़री अंदर ईंदे ऐं दर भञंदे तूं। सोठल मुंहिंजो सूरियो आहे सूरियो ऐं हिनखे थञ मूं प्यारी आहे। थञ प्यारींदड़ तहमानिया दड़के में न ईंदी तुंहिंजे। हा कोन थो जा तुझी न फटा अकलीअ खां न तोखां। मर्द जो मुक़ाबिलो मर्द सां ठहंदो आहे, औरत सां छा विढ़बो। हाली मां वञा थो। अचे त पंहिंजे पुटड़े खे सम्झाए छॾिजांइ त तर में ख़्याल सां घुमे। मत अचवे त कोन ॿुधाइजांइ। अरे हल ॿुधम तुंहिंजी इहा पक। हा तुंहिंजे पुॼण लाइक़ आहे, तयारी हुजेसि न हुजेसि। न ॾे मुंहिंजे पुट खे बाहि, न ॾे। वञा थो मां। मोमल जो क़त्ल कयो अथई, उनजो पलाद कंदोमांसि। संदसि बाहि सुझी न, बाहि खणंदोसांसि। चओ त शफ़न शेर आहे शेर। छा थो चए? मोमल खे सोढल क़त्ल कयो आहे? भुतान थो हणे। अलाए किथे सही त नथो चए। कासिम मस्ती कप खर्ची कना हक से पुस्कनो कपड़ो हलोट सुरीला ने खबर अफ कना जोशना। जमादार इन ही ॻाल्हाइण जो लाचार कहिड़ो जेको असां ई न सम्झूं। वो अकुल जान था चयो मां त खर्ची मुंहिंजो हक आ। नवा कपड़ा वठंदुसि सुरीला, तोखे ख़बर न आहे मुंहिंजे कावड़ जी। जमादार अकुल जो अंधो न चओ। कासिम करंट आहे, विछड़ियो मां न त डांडस कंदो तंदे। ताहू न कर तुंबा, दुआ कढी छॾींदो मां। ने ख़बर अब कना जोशना। वॾा काथा तो वञे? कासिम हिते त खोड़ी के ही घुमरो आ। सब हिक जड़ा न। हिननि खे भर्ती कंहिं कयो? हिते त अंधेर नगरी आ। ओ साहब दीदी वरा हिन ॿिन्हिनि जो मथे में खलल आ। हुकुम त वरा अस्टना काटम कोट, अस्टना दिमाग भी देर करोट। दादे कबर अफ कना जोशना। जमादार खुदा छॾ पिरो हिक के सिधो ॻाल्हाए सिंधी। बिलो की सिधी बोली ना है ता। वड्डो चे तो त हितरे दो मथो तूरबो बेजे में जारे जो बोर तबो। यार फांसी आ उन बिननी मो निकल दे बाहर त पो कासिम करंट आ खारे या मारे। तक्तर न करे लातबा बेका त बंद थी वेंदई। आ तयो थाया न। आहा हाणे जमीर दे मिड़े ही बात चारो कराईंदासीं। इन्हनि सां आशर कबो पर वक्त अचण दे। खुश थियो भली चाहियूं पियो पर मुबारकू जन तव्हां खे। मुबारकू? हा दादन मेड़ खणी आयो दर ते ठाह थी आ ॿिन्हिनि में। ॿिन्ही में? हा दादन ऐं शफ़न समझ भला। इहा दादन जी वॾाई आ जो हली आयो। आई बुद्ध त सही वॾाई कान्हे। शफ़न शेर आ शेर। हा ऐं दादन जहिड़ो संदसि अॻियां कुझु बि न आहे। बराबर दादन किथे ऐं किथे शफ़न। शफ़न वीचारो बबियूं, दादन दिलेर तॾहिं त दर ते हलियो आयुसि। ठही कच्छ में यासिन सां गोरी तड़कोरी दिलेरीअ जो रप मां हली आयो आ। पाण ॿीहर माइटी गंढण पो मर्ज़ी वारो आ पाण चूंड करे केड़ो बि संग ॾे ॿिन्हिनि मां। छा थी बके इहो? चवे छा थी मुई मंडी? हा साईं मां मुई मंडी ऐं तूं जेरी बुंडी ईअं न। बस संग अथसि घर में पो जहिड़ो ॾे नूरी या कवल ॿिन्हिनि मां हिक ते राज़ी थी वियो आ। मामी चांहि पींदी है? न हिन जे बजाए हिन जी नियत करे के फ़कीर खे चांहि ॾिजांइ।
हिन खे थी चाहे ॾे। हाँ हाँ ऐं धाणो मुई काने जो नियत करे थी चाहे जी। धाणो जेरी परेशान न थियो हिन अंगन ते जल्दी दुहल वजंदा। हाँ धाणो धड़किया धड़की थोरैया धाणो बराबर धड़की आई पर तो के हिन घर में संग जी चूंड चूंडी दे हया नथो थे। हुत्ता हली आईस दादन सा परणाइन ऐं बुध शफन दादन खां बि वियो। दादन सट बि न सही सघंदो। कंहिंजी सट मम्मी? अबा दादन दुनिया जहान जी पे ॻाल्हि कयमि। परवेज़ खान खे कीअं पालींदे ऐं संघार खान जे साम्हूं थींदे? इहो मुंहिंजो मसलो आहे मम्मी। तो जेको कुझु चयो पए उन ते सोचींदुसि। अबा मां त मुबारक ॾियण आई हुअमि त पाण में खीर खंड थी विया आहियूं। ठीकु आहे हाणे तूं वञ मामे सोहराब ऐं शफन खे सलाम ॾे। थॾे जी पलटो टिमछण के जाइ जी। हेॾा पुलिस चाला मारा होॾा मूमल जे माइटनि जो मथो ख़राब ख़बर नाहे किथे हूंदो। रब साईं तूं ख़ैर कजाए। हाँ पुपी इहा ई दुआ आहे। अरे अची वे पुट। हा मां अची वियो। अम्मा मुझे मिठी अम्मा खैरता है ना? अज तू परेशान थी लगी। तूं ॾे ख़बर ज़मानत थी? ना मां वकील सुभाणे लाइ चयो आहे। अधे वारनि जी सार लधई पुफाट? हा मारोट उन्हनि जे ई बंदोबस्त लाइ त वियो हुअसि। बंदोबस्त थी वियो आहे तक़रीबन। कीअं? वकील साहब खे मिठाई ॾिनी अथमि खेनि छॾाए वठंदो। मिठाई ते छॾींदी पुलिस? कमाल तो करी पुफाट। मिठाई जी माना समझ। ठाणी आहे तोखे कहिड़ी ख़बर। मिठाई मुफ्ती न, गुड़ वारी मिठाई न। अॼुकल्ह ऑफिसुनि में कमकार जे लाइ कंहिं कमु कढिबो आहे न या कमु वठिबो आहे त पोइ मिठाई ॾिबी आहे। मिठाई हीअ बेसन वारी इन खे मिठाई चइबो आहे। मथां खाइण वारी मिठाई सम्झे। सोढल जेतिरो बि जल्दी थी सघई न हाणे पंहिंजी ज़मानत कराए। कासिम ऐं ज़फर खे बि छॾाए। तूं अकेलो छा कंदे? अम्मा मूं तोखे केतिरा भेरा सम्झायो आहे त मां अकेलो न आहियां। मूंसां मुंहिंजो ख़ुदा, तो जहिड़ी माउ ऐं मुंहिंजी बिरादरी जा माण्हू इहे सभु मूंसां गॾु आहिनि। अकेलो न आहे सोढल। हिकु पासे पुलिस ॿिए पासे शफू ऐं दादन। शफन ऐं दादन? इहो शफू चए पियो त मूमल जो क़त्ल सोढल कयो आहे। शफन जी इहा जुरत जो मुंहिंजी खड़ ते अची खगियूं थोड़े। हुनखे इहा ख़बर न आहे त सोढल जी सट दुश्मन जी निड़ीअ ते लत। रोज़ तो